बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो दफ़ो ॿीहर नए टॉपिक सां गॾु आउं हाज़िर आहियां। मुंहिंजो नालो आहे साजिद अली सुमरो। कुझु टाइम पहिरियां मुंहिंजी सिलेक्शन थी हुई प्रोफेशनल फेलोस एक्सचेंज प्रोग्राम US स्टेट डिपार्टमेंट जे तरफ़ां। ऐं जंहिंमें 5 हफ़्ता US वियो हुयुमि ऐं काफ़ी मूंखे सुवाल आया पे त मां इन ते को वीडियो ठाहियां त इहे अपॉर्चुनिटीज़ कीअं असां हासिलु कयूं ऐं जेको आहे कहिड़ो मेथड आहे उते असां सिलेक्शन जो हिकिड़ो प्रोसेस उन हवाले सां कुझु टिप्स उमेद पसंदि कंदा। जेका सिलेक्शन थी हुई उहा थी हुई यूनिवर्सिटी ऑफ ओक्लाहोमा, जिते मां 4 हफ़्ता गुज़ारिया हुया ऐं उन खां पोइ वरी जेको आहे हिकिड़ो हफ़्तो मां वाशिंगटन DC में गुज़ारियो हुयो। इहो फुली फंडेड प्रोग्राम हुयो ऐं इन प्रोग्राम में जेका मुंहिंजी ट्रेवल कॉस्ट हुई, मुंहिंजी स्टे उते जेका हुई ऐं उन खां अलावा असांजी लर्निंग ॾाढी भली हुई। उतां जे कल्चर खे सम्झण जे लाइ, उतां जी वर्क ऑर्गेनाइज़ेशन्स खे सम्झण जे लाइ, उतां जे माण्हुनि जो कम जो मेथड कहिड़ो आहे उन हवाले सां हुई। हाणे जेका यूनिवर्सिटी ऑफ ओक्लाहोमा आहे इहा बेसिकली जेका मुंहिंजी फेलोशिप प्रोग्राम हुई इहा हुई एंटरप्रेन्योर्स जे लाइ। हाणे एंटरप्रेन्योर्स जे लाइ मिसाल तौरु तव्हांजी का ऑर्गेनाइज़ेशन हुजे, तव्हां को अहिड़ो कमु कयो जेको तव्हां सोशल इम्पैक्ट विझंदा हुजो कम्यूनिटी जी बेटरमेंट जे लाइ। जीअं फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजो इंस्टीट्यूट आहे कंप्यूटर जो ऐं ट्रेनिंग्स जो। असां ट्रेनिंग्स कराईंदा आहियूं यूथ खे, नौजवाननि खे तयारु कंदा आहियूं मुख़्तलिफ़ फील्ड्स जे लाइ। पोइ मां उहो पंहिंजो बिज़नेस शो कयो हुयो उन फेलोशिप जे लाइ ऐं उन बिज़नेस उन ई ऑर्गेनाइज़ेशन तहत, उन ई प्लेटफॉर्म तहत मां जेको आहे वियो हुयुमि USA। प्रोफेशनल फेलोज़ एक्सचेंज प्रोग्राम जेको आहे फॉर द इकोनॉमिक एम्पावरमेंट, इन जा 2 जेके साल में सेशन्स थींदा आहिनि। पहिरियों सेशन जेको आहे उहो स्प्रिंग सेशन हूंदो आहे, ॿियो ऑटम सेशन हूंदो आहे। स्प्रिंग सेशन जी हाणे रिसेंटली डेट क्लोज़ थी आहे, उहा 15 दिसंबर हुई ऐं वरी जेका ॿियूं जॾहिं एप्लीकेशन स्टार्ट थींदियूं त उहो वरी जेको आहे उनजी तक़रीबन अप्रैल में हूंदी आहे, अप्रैल जी 25 तारीख़। वधीक कंफर्म बाद में थींदी जॾहिं अनाउंस थींदियूं एप्लीकेशन। फ़िलहालु एप्लीकेशन्स क्लोज़ड आहिनि। उन खां अलावा ॿियूं खोड़ अपॉर्चुनिटीज़ आहिनि, थोरो उन ते बि डिस्कस कंदासीं। बट मां हिन जे बारे में थोरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी लाइ तव्हां जी का ऑर्गेनाइज़ेशन हुजे जेका तव्हां उन ऑर्गेनाइज़ेशन जा हेड हुजो या तव्हां उन ऑर्गेनाइज़ेशन में कमु कंदा हुजो, बट उहा ऑर्गेनाइज़ेशन जेका कम्यूनिटी बेटरमेंट जे लाइ हुजे ऐं इन जे लाइ तव्हांजी एज 25 खां 40 साल हूंदी आहे ऐं जेको आहे तव्हांजी इंग्लिश सुठी हुजे, तव्हां रिटन में बि सुठा हुजो, तव्हां स्पीकिंग में बि सुठा हुजो। हाणे आहे त जेको आहे इहे अपॉर्चुनिटीज़ हंट कीअं कजनि, इहे ॻोल्हजनि कीअं त डेट ओपन थी आहे या न थी आहे। त उन जे लाइ कुझु पेजिस आहिनि जेके सोशल मीडिया जा, कुझु वेबसाइट्स आहिनि, उहे इन जे लाइ तव्हांखे अपडेट रखिणो पवंदो। हिकिड़ो पेज आहे सभ खां पहिरियां प्रोफेशनल फेलोज़ प्रोग्राम। फेसबुक ते आहे, इंस्टाग्राम ते आहे, ट्विटर ते आहे। इन्हनि खे तव्हां लाइक कयो ऐं जेको आहे इन्हनि जी अपडेट्स ॾिसंदा कयो त इन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं अपडेट्स अचनि पई थियूं। फुल ब्राइट जे नाले सां पेज हूंदो, उन खां अलावा US स्टेट डिपार्टमेंट जो पेज हूंदो ऐं ॿिया जेके अलॻि सां हिकिड़ा पेजिस आहिनि जेके जिन ते ॾाढियूं अपॉर्चुनिटीज़ न सिर्फ़ु USA जूं बट उन खां अलावा बि जेको आहे शेयर थींदियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो पेज आहे अपॉर्चुनिटी डेस्क। हाणे अपॉर्चुनिटी डेस्क ते ऑल ओवर द वर्ल्ड जूं जेके अपॉर्चुनिटीज़ शेयर थींदियूं आहिनि ऐं उन खां अलावा हिकिड़ो ॿियो पेज आहे अपॉर्चुनिटीज़ कार्नर। हाणे इहो पेज बि आहे, ग्रुप बि आहे फेसबुक ते। तव्हां इनखे भले फेसबुक ते बि लाइक करे छॾियो ऐं इंस्टाग्राम ते बि लाइक करे छॾियो, या तव्हांजो ट्विटर ते अकाउंट आहे त ट्विटर ते बि लाइक करे छॾियो। इन खां अलावा जीअं असां वटि US एम्बेसी आहे, US एम्बेसी इस्लामाबाद जे नाले सां पेज आहे, या US काउंसलेट कराची, US काउंसलेट जनरल कराची जे नाले सां पेज आहे। इहे पेजिस लाइक कयो त उन ते हू अपडेट ईंदी आहे, पोइ उतां तव्हां उहा अपडेट हासिलु करे सघो था। हाणे हिकिड़ो ॿियो इशू थो थिए त ऑलरेडी असांजा फ्रेंड्स हज़ारनि जी तादाद में फेसबुक ते मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि जूं एॾियूं पोस्टूं ईंदियूं आहिनि जो असांखां हीअ पोस्टूं मिस थी वेंदियूं आहिनि। हाणे हिकिड़ी टिप आहे त इन्हनि पोस्टुनि ते अपडेट कीअं रहिजे। तव्हां जंहिं पेज खे लाइक कयो था त वरी तव्हां हुनजी फॉलोइंग में वेंदो त फॉलोइंग में वञी करे हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे अनफॉलो, ॿियो ऑप्शन हूंदो आहे फॉलोइंग, टे ऑप्शन हूंदो आहे सी फर्स्ट जो। सो मुंहिंजो जेको पैटर्न आहे उहो मां कंदो आहियां सी फर्स्ट जा ॾिसंदो आहे त मुंहिंजो हीउ इंपॉर्टेंट पेज आहे, हिन जी का पोस्ट मूंखां मिस न थिए त उहा जेका आहे मां उनखे सी फर्स्ट करे छॾींदो आहियां। सी फर्स्ट सां गॾोगॾु हिकिड़ो जेको ॿियो तरीक़ेकार आहे उहो आहे एडिट नोटिफिकेशन में वञी उन पेज जे अंदरि ई जेको आहे तव्हांखे मिलंदो
जिते तव्हां फॉलोइंग वारे ऑप्शन में वेंदो, एडिट नोटिफिकेशन में वञी टर्न ऑन नोटिफिकेशन कंदो आहियां अप फॉर द ऑल पोस्ट। पोइ जेके बि उन्हनि जूं पोस्टूं हूंदियूं आहिनि उहे मूं वटि नोटिफिकेशन ईंदो आहे त फलाणे पेज जेको आहे हीअ पोस्ट ॾिनी आहे, पोइ मां उन ते वञी नोटिफिकेशन खां पोइ वञी चेक कंदो आहियां। हाणे मां हमेशह पंहिंजे स्टूडेंट्स खे बि चवंदो आहियां ऐं मां तव्हांखे बि चवां थो जेके मूंखे ॿुधो पिया था या ॾिसो पिया था, त असांजा जेके कुझु दोस्त हूंदा आहिनि आम दुनिया में हूंदा आहिनि, हाणे उन्हनि वीचारनि जी सर्किल महदूद हूंदी आहे, उनजी सोच महदूद हूंदी आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असां फेसबुक ते बि उहे ई दोस्त रखंदा आहियूं। हाणे तव्हांजो एक्सपोजर कीअं वधे, ज़ाहिर तव्हांजो एक्सपोजर लिमिटेड हूंदो आहे सोसाइटी, इन्वायरमेंट ऐं फ्रेंड सर्किल जे हिसाब सां। जे एक्सपोजर वधाइणो अथव त सोशल मीडिया जो हिकिड़ो टूल आहे पंहिंजे एक्सपोजर वधाइण खे। उन्हनि माण्हुनि खे ऐड कयो, उन्हनि माण्हुनि जा नोटिफिकेशन ऑन कयो, उन्हनि माण्हुनि जी पोस्ट सी फस्ट ते रखे छॾियो जेके सम्झो था त हीअ तव्हांखे इन फ्यूचर हेल्प करे सघनि था। हिननि जी जेका शेयरिंग आहे उहा प्रोडक्टिव आहे, न कि सिर्फ़ु पिक्चर्स ऐं जेको आहे ॿी का इंफॉर्मेशन हू जेके आम तौर ते असां वटि शेयर कई वेंदियूं आहिनि। सो कोशिशि कयो उहे माण्हू ॻोल्हियो, उन्हनि माण्हुनि जी पोस्टूं सी फस्ट कयो, उहे पेजिस ॻोल्हियो, सी फस्ट कयो। सी फस्ट में 30 जेको आहे तव्हां पेजिस जेके आहिनि सी फस्ट ते करे सघो था। बट इन खां अलावा तव्हां नोटिफिकेशन टर्न ऑन अनलिमिटेड माण्हुनि जो करे सघो था। उहो नोटिफिकेशन टर्न ऑन हूंदो, जेके माण्हू उहे पोस्ट कंदा, उहे जेके पेजिस ते पोस्ट ईंदी उहा तव्हांखे जेको आहे जो नोटिफिकेशन ईंदो, पोइ तव्हां वञी उहा पोस्ट विज़िट करे सघो था। जेकॾहिं इहो न कंदो, असां वटि ऑलरेडी हज़ारनि जी तादाद में फ्रेंड्स उते मौजूदु हूंदा आहिनि, त पोइ उन्हनि जूं पोस्टूं असांखे घणियूं शो थींदियूं आहिनि ऐं इन्हनि पेजिस जूं पोस्टूं असांखे घटि शो थींदियूं आहिनि। इहो हिकिड़ो वे आहे उन्हनि पोस्ट, यानी उन्हनि मां का पोस्ट मिस न थिए, उन्हनि मां का अपॉर्चुनिटी मिस न थिए। इहो हिकिड़ो वे आहे त नोटिफिकेशन तव्हां ऑन करे छॾियो। उमेद त मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। पंहिंजो फीडबैक अगेन ज़रूरु शेयर कजो, को क्वेश्चन हुजे ज़रूरु शेयर। ऐं मुंहिंजो हीउ जेको चैनल आहे प्लीज़ इन खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, छो जो मां हीउ पहिरियों दफ़ो थो चवां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन खां पहिरियां मां कंहिं वीडियो में न चयो आहे। त मुंहिंजो जेको पर्पज़ सिर्फ़ु इहो आहे त जेको मूं वटि नॉलेज आहे उहा मां हिन वीडियोज़ जे ज़रिए हाणे शेयर करणु शुरू कयो। थैंक यू वेरी मच वीडियो ॾिसण जे लाइ, ऐं इंशाल्लाह वरी नए टॉपिक ऐं नए वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं।